मंगलू राम बढ़िया 9 ॾींहं रामायण ॿुधी। बलराम भैया राम कथा कई हिकिड़े शहर में। बढ़िया मंगलू राम 9 ॾींहं वियो, साम्हूं साम्हूं वञी वेठो, कथा भी ॿुधई ध्यान सां। ऐं जीअं भैया कथा कनि त विच में चए आहा वाह वाह क्या बात है। कथा करण वारे खे ॾाढो उत्साह अची वेंदो आहे। पोइ कथा करण वारो उनखे ॾिसी कथा कंदो आहे, ॿिया वञनि भले। चओ हरे राम, हे त ग्राहक पको वेठो आहे। चओ हरे राम, हा न। हाणे त अहिड़ा हाल थी विया आहिनि सत्संग में, ग्राहक त छॾो, पंहिंजा ग्राहक असां पाण वठी वेंदा आहियूं। हलो 2-4 ॼणा हलो, शुरू में हली वियो। चओ हरे राम, छो जो दरबार साहिब जो नियम आहे सत्संग टाइम सां असांखे शुरू करणो आहे। जाते बि सत्संग कीर्तन हुजे कोई न लभंदो आहे शुरू में। हिकु जॻह असां सत्संग पिया कयूं, सत्संग शुरू थियो, स्टेज ते असां 5 ॼणा, हेठि 2 ॼणा वेठा। कमाल जी ॻाल्हि, हू 2 असां सां गॾु ई हलिया हुया। अहिड़ो हाल आहे भाई। त कथा कनि पिया, मंगलू राम साम्हूं साम्हूं वेठो, आहा क्या बात है, वाह 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 वाह। आनंद अची हुनखे 9 ॾींहं जोरदार हुन कथा ॿुधी, टाइम सां अचे, बढ़िया खंबो पकड़े वेही रहे ऐं मौज करे जोरदार। भैया के भी आनंद आयो। कथा का पो विराम थियो, जेडीमल भैया अच्छे मंगलू राम भैया आपने बड़ी प्यार से कथा सुनी, आपको बड़ा आनंद आया लगता है राम कथा में, सबसे अच्छा आपको कौन सा किरदार लगा? चीज कुंभकर्ण। 4 भावर आहिनि, हल राम न चए त घटि में घटि लक्ष्मण चया, भरत जी चया, शत्रुघ्न चया, सीता मैया चया, हल ॿियो कुछ न, जनक महाराज चया, राजा दशरथ चया, कुछ त चया, छा तो चए? कुंभकर्ण। अरे भाई कुंभकर्ण छो तोखे वणियो? चई मां बस इहो ई सिखियो आहे तव्हांजे 9 ॾींहंनि में, कहिड़ी बि विपदा अचे, कहिड़ी बि टेंशन हुजे, मूंखे आराम ई करणो आहे। पाण ई विढ़नि, पाण ई मरनि, जेको करणो आहे कनि, मूंखे कुंभकर्ण ठहणो आहे। इहो हाल आहे असांजो। चओ हरे राम। त पोइ कीअं भक्ति असर करे ॿुधायो, कीअं जीवन सफल थिए? सफलो त तॾहिं आहे न जॾहिं 9 ॾींहंनि जी राम कथा में केवल असां राम खणी वठूं त पोइ बेड़ो पार आहे। चओ हरे राम।